नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची मां ख़बर ईंदा हलूं त नेशनल कमांड एंड कंट्रोल सेंटर NCOC जे फ़ैसिले जी रोशनी में सिंध जे तालीम खाते सूबे में ख़ानगी ऐं सरकारी स्कूलनि लाइ हिदायतूं जारी करे छॾियूं। सिंध जे तालीम खाते मूजिब 12 सालनि खां घटि उमिरि जा शागिर्द 50% हाज़िरी सां स्कूल ईंदा। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त 12 सालनि खां मथे जे शागिर्दनि जी मुकमिल हाज़िरी हूंदी, पर 12 सालनि खां मथे जे शागिर्दनि खे वैक्सीन कराइणी पवंदी, जॾहिं त तालीम खाते तालीमी इदारनि खे SOPs जो ख़ासि ख्याल रखण जी बि हिदायत कई है। वाज़ेह रहे त पाकिस्तान में कोरोना जी 5 लहर ज़ोर वरितो आहे ऐं सिंध जे 2 वॾनि शहरनि कराची ऐं हैदराबाद में बि कोरोना जे मुस्बत केसनि जी शरह तमामु घणी आहे। कराची में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुस्बत केसनि जी शरह 41% रिकॉर्ड कई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।